लगी बड़ी मदनी सा भरे माण्हू अचे मथार मदनी सां बेहद दिल न लॻंदी हर पाक नबीअ सां दिल लॻे सब जाने पर हथ में लगी मदनी सां बेहद दिल न लॻंदी हर वक्त हबीब करीम जी दिल में सरकार दस्तगीर आयो थई ओ हसनी हसनी मुर्शिद सो वो फिर महफिल में सरकार दस्तगीर आयो थई अदियारी कई कईया अवां खे लख करोड़ मुबारकूं आहिनि जेके स्टूडेंट वारा उहे दुरूद पाक जी कसरत कनि वेठा था ऐं पढ़नि वेठा था ऐं मोबाइल टीम वारा बि दोस्त हींअर उन कम में शामिल थी चुका आहिनि। पहिरियां सिर्फ़ु हिते हिकिड़ो ग्रुप हूंदो शहबाज़ ग्रुप जेको दुरूद पाक जो कमु कंदो हुयो। हाणे अलाह जी महिरबानी सां दुरूद पाक जी तबलीग वधण खां पोइ प्लेटफॉर्म बाबा साईं जिन ठाहिया आहिनि ऐं उहे पंहिंजे हिसाब सां दुरूद पाक जो कमु कंदा हलनि था। पंहिंजी अंजुमन ग़ुलामान कलंदर वेलफेयर सिंध जेका आहे उनजो बानी उनजो सरवान उनजो अॻवान बाबा साईं सैयद ग़ुलाम नज़र शाह बादशाह आहे। अॼु बि सुबुह बाबा साईं सां राब्तो थियो। बाबा साईं सऊदी में हुया। साईं जन सां व्हाट्सअप ते राब्तो थियो। साईं जन सभिनीनि खे दुआऊं पे ॾिनियूं। साईं जन खे अर्ज़ु रखियोसीं त बाबा मौला इमाम जाफ़र अलैहिस्सलाम साईं जन जो ॾियारो पाण मल्हाए रहिया आहियूं। साईं जमात बि तव्हांखे दुआऊं ॾिए वेठो पियो कि अलाह पाक जा अवां ते करम हुजनि दुआऊं हुजनि। इहो टारगेट असां हिते रखियोसीं जे दर्जात बुलंद में ऐं सवाब साईं जन खे मोकिलण लाइ असां दुरूद पाक जो टारगेट जेको रखियोसीं उहो 1 करोड़ रखियोसीं ऐं अलाह जी महिरबानी सां अॼु जेको दुरूद पाक काउंटिंग कयो आहे 1 करोड़ 43 लख दुरूद पाक इहा ई महिनत आहे। इहा ई महिनत जेका आशिक़ रसूल बनाईंदी आहे। ॾिसो साईं जमाल शाह बादशाह किथां जो आहे पर केरु कोन थो सुञाणे। साईं केॾी मंज़िल वारो आहे अलाह ॼाणे अलाह जो हबीब ॼाणे। पर ॾिसो ॿियनि क़बरुनि ते बि पर साईं वटि अचूं था त केॾो सुकून ऐं राहत पाण खे मिले पई थी। इहे ई कामिल हस्तियूं आहिनि। इहे इन्हनि इश्क कयो। इन्हनि कहिड़ो इश्क कयो? इन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क कयो। कंहिंसां कयूं? अलाह पाक सां इश्क कयूं। उन इश्क अॼु साईं जन ते एॾो करम कयो आहे जो सभु को अची साईं ते सलामी थिए थो। बवाए दुरूद पाक पंहिंजी अंजुमन ग़ुलामान कलंदर का मिड़ई तंज़ीम कान्हे का रजिस्टर्ड तंज़ीम आहे ऐं हुन जा मुंतख़िब नुमाइंदा जेके कमु दुरूद पाक जो कनि वेठा था इहे रजिस्टर्ड आहिनि। हीअ तंज़ीम फलाही आहे फी सबीलिल्लाह आहे ऐं इस्लाही आहे। ये दुरूद पाक बाबा साईं जो हुकुम आहे जारी ऐं सारी रहंदो ऐं अवां नौजवाननि खे हिमथाईंदा हलो जीअं दुरूद पाक जी कसरत कंदा हलनि। असीं कॉम्पिटिशन रखी हुईसीं दुरूद पाक जी कसरत जे हिसाब सां। उन में कंहिं फर्स्ट पोजीशन कई आहे कंहिं सेकंड पोजीशन कई आहे कंहिं थर्ड पोजीशन कई आहे। फर्स्ट पोजीशन वारनि खे घुराईंदासीं जेका अदा फ्याज़ वारनि जी टीम आहे ऐं अदा मीर हसन खे चवंदासीं अचनि ऐं उन्हनि खे वरी अजरक वॾाइनि। अदा मीर हसन खे अर्ज़ु कंदासीं त स्टेज ते अचनि
तव्हां नंढड़ा थोरा हेॾे साइड थी अचो, तव्हां हेॾे अचो, काशिफ़ दिलि जो अचो। रूहानी हिसाब सां हिते मरकज़पुर जे ओलिया इकरामनि जो इंचार्ज ईअं का मज़ाक हस्ती न आहे। साईं हिकु त तमामु जलाली आहिनि जो का बि उणी बि बर्दाश्त कोन कंदा। हीअ त साईं जी महिरबानी हुई जो साईं इजाज़त ॾिनी हिन मांडरा मचाइण जी, ऐं महिरबानी थी असां मिसकिननि ते, न त मुंहिंजो इरादो अञा ॿिए हंधि महफ़िल करण जो हक़ीक़त आहे। ऐवान जे हिसाब सां अङनि जे हिसाब सां, पर जेका साईं जन महिरबानी करम नवाज़ी कई, अॼु जेका महसूसु कयूं वेठा था त साईं कंहिंखे बि ख़ाली झोली कोन छॾींदो इंशाअल्लाह। साईं कामिल हस्ती आहिनि, तमामु वॾी हस्ती आहिनि। हमेशह असां बचपन ईअं सम्झो त जहिड़ो हिते गुज़ारियो आहे, हमेशह नवाज़ियो अथसि, हमेशह नवाज़ींदा रहनि था। वॾो करम, वॾो कुर्ब साईं बादशाह जो आहे। अॼु बि साईं बादशाह जो कुर्ब हले पियो थो जो अॼु तव्हां घर गाॾ छॾे हिते अची वेठा हो ऐं महबूब जे दुरूद सलाम वारी महफ़िल में सुकून हासिलु करे रहिया आहियो। अलाह जी महिरबानी सां जेको दुरूद पाक जो टारगेट रखियोसीं उहो किरास कयोसीं। हींअर ज़िक्र कंदासीं, ज़िक्र खां पोइ दुआ थींदी, उन खां पोइ दोस्तनि लंगर जो बंदोबस्तु कयो आहे, पोइ तव्हांखे लंगर खारायो।